हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अॼु असां तव्हां महिरमात ॾींदासीं सिंध जे मज़ामती शाइर आकाश अंसारी बाबति। अचो पोइ असांजी अॼु जी वीडियो शुरू था कयूं। आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो, उमेद त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। ऐं हा थोरो बीहजो यार, चैनल सब्सक्राइब करे छॾिजो। ओ अबा आकाश, तूं वटि बादल भांवरा, मूंखे दिन में आस। मथियूं सीटूं सिंध जे नामवर शाइर शेख अयाज़ आकाश जी शुरूआती शाइरी पढ़ण खां पोइ खेसि लिखी मोकिली। 25 डिसंबर 1956 में बदीन भरिसां नंढड़े ॻोठ अबल जी वसी। लार पट जे अवामी शाइर अलाॾिनो बदीनवी ऐं लतीफ़ हाफ़िज़ जन्नत ख़ातून जे घर में जनम वठंदड़ सिंध जे आकाश शुरूआती तइलीम बदीन मां ई वठण खां पोइ डॉक्टर जी डिग्री ऐं उन वक़्त जी लियाकत मेडिकल कॉलेज जाम शोरे मां 1984 में हासिल कई। कुझु मेडिकल प्रैक्टिस करण खां पोइ ही अलमी ऐं नज़रियाती सियासत में पिणु सरगर्म रहियो। रसूल बख्श पली जे ऐं शहीद फाज़ुराव वारी सिंध अवामी तहरीक में केतिरा ई साल मथे उहिदनि ते रहियो। पोइ पार्टी में कुल वक़्त तौरु कमु कंदो रहियो, पर उन समूरे अर्ज़े में संदसि सुञाणप हिकु इनकलाब, मज़ामती, आज़ाद सिंध जा ख़्वाब ॾिसंदड़ तोरे रोमांस जी इंतिहाई हद खे छुहींदड़ शाइर तौरु उभरी। सिंध जे सभिनी वतन दोस्त ऐं क़ौम परस्त कारकुननि जो ॼण त गॾियल सरमायो बणिजी वियो। अवाम में संदसि मक़बूलियत जो उहो आलिम हो जो सिंधी किताबनि में शाह जे रिसाले खां पोइ सभ खां वधीक एडिशन आकाश जे किताबनि जा ई छपिया आहिनि। जॾहिं त फाज़ुल जी शहादत खां पोइ सियासत जे सोमल खे बाज़ार जे वकर वांगुरु विकमंदो ॾिसी इन साफ़ जी सहारे वसीले पाण पतो रहियो। 1995 पंहिंजे दिलबर दोस्त ऐं सदा मलूक शाइर हसन दिर सां गॾिजी हैदराबाद मां रोज़ानो अख़बार सवाल जारी कई, जेका जनरल मुशर्रफ जे हुकूमत ईंदे ई जाॻो बख़्तवार सच अलख समेत हिकु आमराणी हुकम हेठि बंदि कई हुई। उनखां पोइ बि वरची न वसंदड़ आकाश बदीन जे डॉक्टरनि, पुराणनि सियासी साथियनि ऐं सयावंदनि माण्हुनि सां गॾिजी लार जे उजरियल साहिली पटीअ में सिहत ऐं तइलीम में ते भरपूर ऐं ॾिसण जहिड़ो कमु कयो। 2004 ऐं 5 में ईस्टर्न वाशिंगटन यूनिवर्सिटी अमेरिका मां तइलीम जा जदीद तरीक़े बाबति सब्जेक्ट ते कमु करण खां पोइ समूरी दुनिया जे मुख़्तलिफ़ तइलीमी इदारनि में पिणु घुरायो वेंदो रहियो आहे। एसिताईं दुनिया जे 5 खंडनि ताईं पेर घुमाए चुको आहे। मुल्क जे फ़ौजी अमरनि खां वठी विकाऊ वॾेरनि, शाही ऐं मीरनि पीरनि ऐं समूरे इंसान दुश्मन आलमी साम्राज्यत खे वाखो कंदड़ असांजो ई शाइर अॼुकल्ह हैदराबाद सिंध में रहे थो। ओभर जे क्लासिकी मौसीक़ी सां चाह रखंदड़ इन शाइर जी शुरूआत खे मैडम नूरजहां खां वठी आबदा परवीन ऐं मोहम्मद यूसुफ खां वेंदे सादिक फ़क़ीर ताईं तक़रीबन सभिनी सुरीलनि फ़नकारनि ॻायो आहे। खेसि हिकु धीउ मीरा अंसारी ऐं पुटु शाह लतीफ़ आहे। दोस्तों, उमेद त असांजी अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ी वधीक वीडियो ॾिसण जे लाइ असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जे बटन ते ज़रूरु दॿाइजो, जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो जो नोटिफिकेशन ताईं आसानी सां पहुची सघे। त पोइ ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।